याद रखो साम्हूं वारे इंसान खे एतिरी अहमियत ॾियो जेतिरी तव्हां पाण खे ॾींदा आहियो। जीअं उनखे पाण खां घणी अहमियत ॾेई वञे न त पोइ यादि रखजांइ 4 शयूं हूंदियूं आहिनि जेके तोखां खसे वेंदो आहे। कहिड़ी कहिड़ियूं? नंबर 1 ते दिलि जो सुकून, नंबर 1 ते खिल ऐं ख़ुशी, नंबर 3 बेसुकूनी सां मानी खाइणु, नंबर 4 रात जी निंड भी हराम। खुदा जो कसम 4 शयूं तव्हां खां खसे वेंदियूं। अगलनि खे एतिरी अहमियत ॾियो जो सुभाणे पंहिंजे शहर खां निकिरी ॿिए हंधि वञे त तोखे सुकून सां बि रहणु ॾे। घणा वरी अहिड़ा हूंदा न अगलनि खे एतिरी अहमियत ॾींदा न, पोइ काॾे कमाइण जे लाइ बि निकिरंदा त दिलि खे बेचैनी हूंदी आहे। अलाए छा कंदो हूंदो, अलाए कीअं हूंदो, यादि ई नथो करे, ईअं पंहिंजो पाण खे ॾिस भेण। उठ पखी अबे अमर तोखे ॼणियो हिन जे लाइ ॼणियो त ॿियनि जा वञी सारा पकड़, पंहिंजनि खे छॾे हुनखे वठंदे जेके बेक़दर आहे, जेके क़दुरु ई कोन्हे त दरपदर ऐं ज़लील ख़्वार न थींदे ॿियो वरी छा तूं आबाद थींदे। पराई माउ जा बच्चा कॾहिं बि सचा न थींदा। सम्झी वए न मुंहिंजा सुहिणा, थोरो खिल त न, ओ ईअं मां सदको वञा मुंहिंजा दिलि भर, ईअं खिलंदा कयो। अल्लाह जो कसम चेहरे ते खिल रखंदव त उन्हनि मुनाफ़िक़नि खे जेके तव्हांजा सुकून तबाह करिया आहिनि ॻूथ में पातर लॻंदनि, पातर। बाक़ी हर वक़्तु जीअं ईअं उदास ईअं वेठो आहे न, जीअं हाणे ईअं वेंदे अल्लाह जो कसम तबाह ऐं बर्बाद थी वेंदे। कदम उहो खण जेको जीअण सेखारई, उहो न खण जेको हार मञरावई। ज़िंदगी ख़ूबसूरत आहे जेको ज़िंदगी खे सम्झे। हिन हुननि चापलूसनि बेक़दरनि जे करे पंहिंजी ज़िंदगी तबाह कंदो। हे तव्हां इंसान आहियो छा? अल्लाह जे रसूल जे आॾो बि पंहिंजो मुंहुं खणी अल्लाह जे रसूल जे आॾो पेश थींदव छा? रब ज़ुल जलाल वल इकराम जे आॾो तव्हां छा ॻाल्हाईंदो? कदम उहो खणो जो क़यामत जे ॾींहं ते बि सर मथे हुजे। हा, रब ख़लकियो असांखे छा जे लाइ? छा जे लाइ ख़लकी? जेके अल्लाह जा फ़र्ज़ तो उहे ॾिसूं ई नथा। न रब जी नमाज़ पढ़ूं, न अल्लाह जे क़ुर खे पढ़ूं, न माण्हुनि सां भलाई कयूं, न हिन हुन सां चङाई कयूं। रहंदो पंहिंजी ज़िंदगी हिन हिकिड़े बेक़दर जे लाइ पाण खे तबाह करे वेठा आहियो। रब ॾिसे थो इहे वफ़ा न ॾींदा अथव। इहे यादि ईंदव तव्हांखे घणा, छो त तव्हांखे उन्हनि धोखो ॾिनो आहे न। धोखे जो ज़ख़्म तोखे ख़बर आहे घणा टाइम लॻंदो आहे सुकण में? धोखे जो ज़ख़्म 18 महीना 16 ॾींहं लॻंदो अथई। 18 महीना 16 ॾींहं मां दावा सां थो चवां, धोखे जो ज़ख़्म एॾो ख़राबु थिए, एतिरो टाइम हलंदो थिए। अहिड़ा क़दम ई न खणो न जो तव्हांखे साम्हूं वारा चापलूस चमचा तव्हांखे धोखा ॾियनि। इहे उहे ई तव्हांखे धोखा ॾींदा आहिनि जेके तव्हां मां राज़ कढी वेंदा आहिनि, तव्हांखे हल्को सम्झंदा आहिनि। तव्हां उन्हनि जे करे ई अलाए कहिड़नि उन्हनि जे ख़ानदान सां वास्ता वधाईंदो। जंहिंजो मुंहुं न मुआरो उन जे करे उन सां बि वास्तो वधाईंदो। छा जे करे? त मुंहिंजे महबूब जो पंहिंजो आहे न। अहिड़ी ईअं चमाटण महबूब जो पंहिंजो आहे। तुंहिंजा घर जा भाती काॾे विया वीचारा मिसकीन, उन्हनि जी त सार लहो न।